बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, इन वक्त असां पंहिंजो अब्बास फार्म ते मौजूद आहियूं ऐं ही दोस्त अली अकबर मरी खाई खां जेको आहे सो हिते ख़ासि करे इन वणनि जो फसल ॾिसण लाइ हिते मूं वटि आयो ऐं हिन चयो पियो जेको सदाबहार खे तव्हां एतिरो हाईलाइट पिया कयो पंहिंजो सोशल मीडिया ते, त उन शइ खे ॾिसूं त वाक़ई उहा अहिड़ी शइ आहे या रुॻो तव्हां सोशल मीडिया ते जेको आहे हिनखे पिया तव्हां हलायो त हेतिरो लही वियो हेतिरो लही वियो। त उन जे लाइ हिनखे असां अॼु विज़िट करायो पर्सनली तौर ते, ख़ासि करे हीउ जेको असांजो R&D जो प्लाट आहे जंहिंमें ख़तमु कई वई आहे, मिक्सिंग ख़तमु करे हुनखे ज़ीरो क्वालिटी वांदो वियो आहे। कोशिशि कयूं आहे त ॿिजु सुठो ठहे, त उनजी हुन कची कापी हुनखे ॾेखारियूं था त हीअ जेको आहे सो 25 मण पर एकड़ यानी 5 एकड़ 125 मण लही चुका आहिनि। उन खां पोइ जेका हिनजी ग्रोथ फ्रूटिंग या जेको माल खणे पियो उहो जेको अली अकबर पाण ॿुधाए ते हिनखे फसल कीअं लॻो। माशाल्लाह तमामु बहितरीनु, तमामु फर्स्ट क्लास लॻो। हेठियां जेके 5-7 ॾेना फुटण खां मथे जेको वरी जेके ॾेना फुट आहिनि अंदाज़न उहो बि 20 जे लॻभॻि ॾेना आहिनि। मथे जेका ग्रोथिंग नई जेका थी आहे उहा 20 खां 22 ॾिनो थियो, जंहिंमें 25 मण एकड़ कढिया आहे। अञा जे 20-22 ॾिनो मथे आहे, अञा मथे गुलबाटो इज़ाफ़ी जले पियो। इनशाला त 50-60 मण खां टिपी वेंदो। साईं कीअं लॻो? साईं असांखे हिते अची तमामु घणी ख़ुशी थी। साईं वारनि जो अॼु असां हीउ जेको एग्रीकल्चर फार्म इहो ॾिठोसीं, जेका साम्हूं असांजी वैरायटी आहे सदाबहार, उन में असांखे 2 शयूं इज़ाफ़ी ॿियनि वैरायटियुनि जे नज़र आयूं। हिकु त हुनमें जो ग्रोथ आहे उनजी उहा बेस्ट आहे, हुनमें जेको मुखड़ी ऐं गुलबाटे जो तइदाद आहे उहो ॿियनि खां वधीक थो लॻे। ऐं ॿियो त हिन जेको जेका कपह जो रेशो आहे उहो बहितरीनु आहे, उनमें ककिड़ो आहे उहो वधीक आहे ॿियनि जे भेट मंझि ऐं वज़नदार आहे। हीअ जीअं साईं अली अकबर ॻाल्हि कई साईं मोहम्मद ख़ान, त उमेदु कजे थी त हीअ 50 खां 70 मण ताईं जो एकड़ अची सघे थो। जेकॾहिं पाणी जिते वधीक आहे, महिनत कबी त वैरायटी बेस्ट थी सघे थी। महिरबानी दोस्तों। इंशाल्लाह।